नशर फ़िरोज़ ॻोठ लाल बख्श लुंड जो रवासी रुस्तम चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मुंहिंजो लाल बख्श लुंड रेज़ की दुकान आहे। मुंहिंजी दुकान ते शाम जे वक़्तु ज़ेन चांडियो शहबाज़ लाशारी नामालूम 3 ॼणनि सां गॾिजी मुंहिंजी दुकान ते अची करे भञ ढाह करे मूंसां ऐं मुंहिंजे भाउ नवाब चांडियो ऐं अली हसन चांडियो साजन चांडियो ज़ामिन चांडियो मोहसन चांडियो लिबख्श चांडियो सां हथियारनि जे ज़ोर ते विढ़ी करे मुंहिंजे भाउ नवाब चांडियो जे अख में ख़त्म करे छॾी। ॿिए पासे अली हसन खे नाज़ुक जाइ ते धक हणी ज़ख़्मी करे मुंहुं जा ऐं मुंहिंजे भाणेजनि खे धक हणी ज़ख़्मी करे मुंहिंजी दुकान मां 8 लख कैश ऐं दुकान मां सामान खणी फ़रार थी विया। मुंहिंजे ॿिनि भाउरनि जी हालत नाज़ुक हुअण करे नवाब शाह उन्हनि खे रेफर कयो वियो। नवाब शाह जी डॉक्टर तस्दीक करे ॿुधायो त हिकु अखि मुकमल तौरु ख़त्म थी वई आहे। ॿिए पासे भाउ खे नाज़ुक जाइ ते धक लॻण करे उनजी तबियत अञा ताईं सही न आहे। असां मुतालबो कयूं था चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान वज़ीर आला सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नशर फ़िरोज़ समेत आला अख़्तियारनि खां त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।